बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायत ई महिरबान ऐं ॿाजारो आहे। जनाब सदर, मोहतरम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा अज़ीज़ साथियो, अस्सलामु अलैकुम। जनाब सदर, आउं पंहिंजे तक़रीर जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। लोगों ने आराम किया और छुट्टी पूरी की, लोगों ने आराम किया और छुट्टी पूरी की, यकम मई को भी मज़दूरों ने मज़दूरी की। जनाब सदर, अॼु असां हिते हिकु अहिड़े ॾींहं खे मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं जेको दुनिया जे सभिनी महिनती माण्हुनि लाइ इज़त, सुञाणप ऐं क़दुरु जो ॾींहुं आहे, यानी मज़दूरनि जो आलमी ॾींहुं। जनाब सदर, हीअ ॾींहुं सिर्फ़ु हिकु तारीख़ न आहे, पर उहो हिकु अहसासु आहे, हिकु जिदोजहद जी कहाणी आहे, उन्हनि हथनि जी अज़मत जो एतिराफ़ु आहे जेके ख़ामोशीअ सां कमु कंदा आहिनि पर दुनिया खे अॻिते वधाईंदा आहिनि। असांजे समाज में मज़दूर उहो माण्हू आहे जेको सुबुह सवेर उथी पंहिंजे ख़ानदान जे ख़ुशियुनि लाइ पसीनो वहाईंदो आहे। उहो मज़दूर जेको सख़्तु गर्मी हुजे या सर्दी, पंहिंजी ज़िमेवारियुनि खां कॾहिं बि मुंहुं नथो मोड़े। जनाब सदर, छा असां कॾहिं सोचियो आहे त इहे इमारतूं जिन में असीं वेहूं था, उहे रोड जिन ते असीं हलूं था, उहे स्कूल जिते असीं पढ़ूं था, उहे सभु कंहिंजी महिनत जो नतीजो आहिनि। हा, उहो सभु कुझु उन्हनि मज़दूरनि जे इंतिहाई महिनत ऐं क़ुर्बानीनि जो नतीजो आहिनि। जनाब सदर, लेबर डे असांखे उहो सेखारे थो त असां उन्हनि माण्हुनि जी इज़त करियूं जेके असांजी ज़िंदगी खे आसान बणाइनि था, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त केतिरा ई मज़दूर अॼु बि पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। केतिरा मज़दूर अहिड़ा आहिनि जिन खे मुनासिब उजरत नथी मिले, जिन खे आराम जो वक़्तु नथो मिले ऐं जिन खे इज़त सां जीअण जा मौक़िया बि घटि मिलनि था। जनाब सदर, असांखे सोचणु घुरिजे, छा सिर्फ़ु हिकु ॾींहुं मल्हाइण सां असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे छॾियूं था? न, हरगिज़ न। असांजो असुलु फ़र्ज़ु उहो आहे त मज़दूरनि जी इज़त करियूं, उन्हनि सां इंसाफ़ करियूं, उन्हनि जा हक़ तस्लीम करियूं, उन्हनि जी मज़दूरी पघर सुकण खां पहिरीं अदा करियूं। छाकाणि त इस्लाम पिणु असांखे उहो सेखारे थो त मज़दूर जी महिनत जो उजूरो उन जे पसीनो सुकण खां अॻु अदा कयो वञे। उहो ई असुलु इंसाफ़ आहे, उहो ई इंसानियत आहे। प्यारा दोस्तो, जेकॾहिं असां हिकु बहितरु मुआशिरो ठाहिणु चाहियूं था त असांखे मज़दूरनि खे सिर्फ़ु कमु कंदड़ माण्हू न, पर पंहिंजे समाज जा आम फ़र्द सम्झूं। दोस्तो, अचो त अहद करियूं त असां हर मज़दूर जी इज़त कंदासीं, उन्हनि सां नरमी सां ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि जी महिनत खे साराईंदासीं। आख़िर में मां उहो ज़रूरु चवंदुसि त कंहिं बि मुल्क जे तरक़ी सिर्फ़ु वॾियुनि इमारतुनि सां नाहे थींदी, पर उन वक़्तु थींदी आहे जॾहिं उन मुल्क जो मज़दूर ख़ुशहाल, महफ़ूज़ ऐं बाइज़त हुजे। महिरबानी।